विरियासिटी भरिसां ॻोठ गुल मोहम्मद बिलर में नलकी जो गन चोरी करण तां ॻोठ जे बासर वॾेरे रमज़ान बिलर ऐं संदसि पुटनि साजिद ज़ाहिद ऐं पंहिंजी अदालत लॻाए छॾी। ॻोठ जे नौजवान नसीम लोहाच खे चोरी जे इल्ज़ाम में वण सां ॿधी संदसि कपिड़ा लाहे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाईंदे तज़लील कई वई, जंहिंजो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वियो। अहिड़ो वीडियो वायरल थियण बाद SSP नशर फ़िरोज़ जो सख़्ती सां नोटिस वरितो वियो। वॾेरे ऐं हुनजा पुट नौजवान जी तज़लील कंदे कुते जे पाणी पीअण वारे प्याले में नौजवान खे पाणी पीआरे रहिया आहिनि ऐं नौजवान खे तशद्दुद जो निशानो बणाईंदे रहिया आहिनि, जॾहिं त नौजवान बासर वॾेरे खां माफ़ी घुरंदो रहियो। ॿुधायो पियो वञे त तज़लील जो निशानो बणे नौजवान यतीम आहे, जंहिंजो न माउ न पीउ न भाउ, बसि हुनखे भेनरूं आहिनि। वायरल थियल वीडियो में ॾिसी सघिजे थो त हुनखे वण सां ॿधी कुर्सी विझी बासर वॾेरो पंहिंजे पुटनि सां तज़लील कराए रहियो आहे। जंहिं पाटोड़ी में कुतो पाणी पीअंदो हो, न पाटोड़ी में हुनखे पाणी पीआरे रहियो आहे। नौजवान खे तशद्दुद जो निशानो बणाए पियो वञे। अहिड़ी वीडियो जे वायरल थियण बाद इलाइक़े जे सान्या वंदन IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नशर फ़िरोज़ सेशन जज नौशर फ़िरोज़ इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां मुतालबो कयो त फ़ौरन नोटिस वठी बासर ख़िलाफ़ क़दम खयो वञे त जीअं को बासर कंहिं ग़रीब सां ज़ुल्म न करे। ॿिए पासे अहिड़ी वीडियो जी वायरल थियण जो SSP नशर फ़िरोज़ संगहार मलक सख़्तीअ सां नोटिस वठंदे हुकुम जारी कयो त बासर वॾेरे खे फ़ौरी तौर गिरफ़्तार करे ऐं केस दाख़िल कयो वञे, जॾहिं त SSP नशर फ़िरोज़ जे नोटिस वठण बावजूदि ताहाल पुलिस बाअसर वॾेरे खे गिरफ़्तार नाहे करे सघी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।